मरियम नवाज़, बिलावल ऐं आसफ़ा भुट्टो ज़रदारी सां गॾु गड़ी ख़ुदा बख़्श में शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरी आहे। मरियम नवाज़ लाड़काणे में मौजूदु हुई। मरियम नवाज़, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफ़ा भुट्टो ज़रदारी सां गॾु गड़ी ख़ुदा बख़्श में शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरी। मरियम नवाज़, बिलावल भुट्टो ऐं ॿियनि गड़ी ख़ुदा बख़्श में शहीदनि जी मज़ार ते गुल रखण बैदि दुआ घुरी। शहीदनि जे मज़ार ॾांहुं रवानगी वक़्तु बिलावल भुट्टो ज़रदारी पाण गाॾी ड्राइव कई। इन मौक़े ते सिक्योरिटी पिणु सख़्तु कई वई हुई। मज़ार के अहातन बाबत मरियम नवाज़ के आसफ़ा भुट्टो ज़रदारी आगाह कयो। अवां खे ख़बर पिया मरियम नवाज़, बिलावल ऐं आसफ़ा भुट्टो गड़ी ख़ुदा बख़्श में शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरी। इन मौक़े ते सिक्योरिटी सख़्तु कई वई हुई ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी पाण गाॾी ड्राइव कई, जंहिंमें मरियम नवाज़ सवार हुई। मरियम नवाज़, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफ़ा भुट्टो गड़ी ख़ुदा बख़्श पहुची शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरी आहे। मरियम नवाज़, बिलावल भुट्टो ऐं ॿियनि गड़ी ख़ुदा बख़्श में शहीदनि जी मज़ार ते गुल रखण बैदि दुआ घुरी। शहीदनि जी मज़ारनि ॾांहुं रवानगी वक़्तु बिलावल भुट्टो ज़रदारी पाण गाॾी ड्राइव कई ऐं इन मौक़े ते आसफ़ा भुट्टो ज़रदारी मरियम नवाज़ के मज़ार जे अहातनि बाबति आगाह कयो, जॾहिं त बिलावल भुट्टो ज़रदारी पाण गाॾी ड्राइव कई। इन मौक़े ते सिक्योरिटी सख़्तु कई वई हुई। पहिरियों दफ़ो मरियम नवाज़ इते पहुती। मरियम नवाज़ गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो पहुची शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरी आहे। पहिरियों दफ़ो इहो थियो आहे जो मरियम नवाज़ शहीदनि जी मज़ार ते गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में हाज़िरी भरी आहे। मरियम नवाज़, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि गड़ी ख़ुदा बख़्श में शहीदनि जी मज़ार ते गुल रखण बैदि दुआ पिणु घुरी।